अस्सलाम वालेकुम। अगरि तव्हां 10 दोस्तनि जे विच में वेठा हुजो ऐं हुते तव्हांजी सोच वारो हिकु बि न हुजे त तव्हां उते बि तनहा आहियो। इहो टोलो कंहिं मतिलब ते गॾु थियो आहे। मतिलबु ख़तमु थियण ते ई इहे ॿीहर गॾु कोन थींदा। मसलन तव्हां कंहिं कंपनीअ में कमु कंदा हुजो ऐं उते कम ऐं रोज़ीअ जे लाइ गॾु थिया हुजो। उते सभु तव्हांजा गहरा दोस्त कोन बणिबा। उते कचहरी कंदे जंहिंसां तव्हांजी सोच मिलंदी उन ई तव्हांजो वास्तो कंपनीअ खां ॿाहिरि बि रहंदो। छुटीअ वारे ॾींहुं बि मुलाक़ात थींदी। बाक़ी ॿिया कंपनीअ खां ॿाहिरि निकिरण खां पोइ तव्हांखे सुञाणींदा बि कोन या सिर्फ़ु सलाम ताईं महदूद हूंदा। जेके तव्हां सां कंपनीअ में डीलिंग में कंहिं दुनियावी लेन देन में उथनि वेहनि था उन्हनि सभिनी खां तव्हांजो वधीक अज़ीज़ दोस्त उहो आहे जंहिंसां तव्हांजी सोच मिलंदी आहे या जेको तव्हांजो हम नज़रिया आहे। पर जिन दुनियावी लेन देन वारनि जी मां ॻाल्हि कई इन्हनि खे बि फ़ुज़ूल सम्झणु न खपे। इहो बि तव्हांजो सोशल बैंक आहे। हज़रत अली साईं जन फरमायो त जंहिं माण्हूअ जी तव्हां सुञाण न करे सघो उन जे दोस्तनि खे ॾिसो। अगेन उहा ई ॻाल्हि त दोस्त माण्हू पंहिंजा हम ख़्यालु कंदो आहे।